अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असां मौजूदु आहियूं लाड़काणे नेशनल तिबिया कॉलेज में, जंहिंजे प्रिंसिपल मारूफ़ हकीम साईं निज़ामुद्दीन साहब खां नौजवाननि जे लाइ हिकिड़ो नुस्ख़ो वठूं था पिया, जंहिंमें जेको आहे उन्हनि जा जेके जरासीम आहिनि उहे बि पूरा थी वेंदा ऐं उनखां बाद उन जी जेकी कमज़ोरी आहे उहा ख़तमु थी वेंदी ऐं ताक़त बि उनखे बहितरीन अची वेंदी। अचो त उन्हनि खां इहो नुस्ख़ो वठूं। अस्सलाम वालेकुम साईं निज़ामुद्दीन साहब, साईं असांजे नौजवाननि खे इहो नुस्ख़ो जेको आहे ॾियो। अस्सलाम वालेकुम नहीं असल साहब, असल में शायद हिन दौर में जेको आहे सो जरियान नौजवान खे एहतलाम ऐं सूरत अंज़ार जी तमामु तकलीफ़ आहे, तो उन करे सूरत इंज़ार जेको आहे उनखे जेका जो दख़ूल करे पैदा कंदासीं त उते उते डिस्चार्ज थी वञे ऐं एहतलाम जेको आहे जेको राति जो उनखे शैतान जी तरफ़ जी वञे। इहो मर्ज़ आम थी वियो आहे, अचनि था शागिर्द घणा माण्हू घणा अचनि था। इन जे लाइ मां तव्हांखे नुस्ख़ो ॾियां थो हिकिड़ो, त इहो नौजवान जेके इहो वठी सुठे खाइनि। उन में अथव मूसिल सफ़ेद, मूसिल स्याह, बहमण अछो, बहमण ॻाढ़ो, सौलभ मिस्री, सौलभ चंबा, तुख़ुम रिहाण, तुख़ुम बाला, तुख़ुम हयात ऐं देही दाणा, इहे हमदन कुटे ऐं हिन में मिस्री ॾीण ते ऐं दुही स्पगोल डबल इहो मिलाए तव्हां फकी ठाहे चमिचो सुबुह जो ॻाए या ॿाकरे खीर सां ऐं चमिचो राति जो सुम्हण वक़्तु ॿाकरे ऐं ॻाए खीर सां वठो, इनशाला तव्हांखे फ़ाइदो थींदो ऐं परहेज़ करणी पवंदव। इन में छा आहे त गरम खाधो, पकोड़ा संबोसा या जेको देग जो भत्तो आहे या पंहिंजो इहे अॼुकल्ह चांहि घणी थी इस्तेमालु थिए, इन जी परहेज़ करणी पवंदव। इहे तव्हां इनशाला ख़तमु कंदो त तव्हांजी इहा बीमारी ख़तमु थींदी। ॿियो तव्हांजो जेको हुजे त ॿुधायो। हिन सां जेकॾहिं अञा तव्हांखे पए त हिन में तव्हांखे कुझु त मिलंदो सेधाता ऐं कुझु तो कलई जो, इहे बि मिलाए ॿई ऐं पंहिंजो माजून आर्त खुरमा मिलंदो आहे। उन माजून आर्त खुरमा में तव्हां मिलाए जो ॿ रतियूं सुबुह शाम खाईंदव, इनशाला तव्हांजी तकलीफ़ ख़तमु थी। सलाम।